शुरू। अस्सलाम वालेकुम। मुंहिंजा सोना सुगड़ाइप जे फ़न में हुनुर बि हिकिड़ी सन्फ़ आहे। हुनुर ईअं थींदो आहे जो उहे साॻा जेके लफ़्ज़ हूंदा आहिनि हुनर जे बैत में उन्हनि खे जेकॾहिं वरी ज़बरूं ज़ेरूं मटाइबियूं त ॿियो मतिलबु थींदो। ज़ाहिर में हिकिड़ी ॻाल्हि हूंदी आहे, वरी ज़बरूं ज़ेरूं मटाइबियूं या कुझु आवाज़ मटाइबा त पोइ वरी ॿी ॻाल्हि थी पवंदी। सो मुंहिंजो हिकिड़ो हुनुर आहे, हिकिड़ो राॻीदड़, हिकिड़ो गायक पंहिंजे शागिर्द खे राग पियो सेखारे। हाणे ज़ाहिर में ॻाल्हि इहा थींदी, जॾहिं हीअं नादी दिना करे तनाना दाधरना तिर किट किट सर गम पदनिसा पछम ही मंदम सोच सुरतार थी वाजो पखवा त तुंहिंजो दादरो बि मिली हाणे कुल मां ॻाए वठ मज़ो वरियाम चए। मुंहिंजा साईं ज़ाहिर में त ईअं थियो ॼणो उस्ताद थो शागिर्द खे राग सेखारे, पर हक़ीक़त इहा आहे त हुज़ूर अलैहिस्सलाम जे मौजज़े ते इहो ॿधल आहे हुनुर। हुज़ूर अलैहिस्सलाम हिकिड़े काफ़र जे बाग़ में विया, उते पाणी जी नाली वहे पई, बाग़ में काफ़ी वण हा जेके सुकल हा तमामु। सरकार मुबारक पंहिंजा हथ मुबारक जीअं पाणी में विधा तीअं उहो पाणी वांदो जीअं वणनि जे पाड़नि में पहुतो त यकदमि सावा थी विया। माली भॻो बादशाह खे वञी ॻाल्हि कयईं उन बाग़ जे मालिक खे त अहिड़ो को माण्हू आयो आहे नऊज़ बिल्लाह मिन्हा असांजी ज़बान सड़े जेको जादूगर आहे, उन पाणी खे रुॻो हथ हयां त सुकल वण सावा थी विया आहिनि। हू जल्दी भॼंदो आयो, हबीब करीम अलैहिस्सलाम जे आॾो आयो ऐं अर्ज़ु करणु लॻो त हीअ वण जेके आहे ज़मीन ते बीठा असां पाणी भाण ॾियूं पिया नेठि त सावा थियनि हा। हुज़ूर अलैहिस्सलाम जन फरमाइश त मां तोॾे इस्लाम जी दावत खणी आयो आहियां। उन चयुसि त जेकॾहिं तूं नबी आहे त मौजो ॾेखार। मौजो जंहिंजे करण खां इंसानु आजिज़ हुजे, इंसानु जेको कमु न करे सघे ऐं अल्लाह पाक जी ज़ात उहो नबियनि खां कराईंदी आहे, जंहिंजे कमु करण खां इंसान जो अकुल बि आजिज़ थी वञे पर नबी जे तरफ़ां उहो थी वञे, उनखे चइबो आहे मौजो। हबीब करीम अलैहिस्सलाम चयुसि चओ उते हिकिड़ो बुंड पियो जेको काफ़ी अरसे खां ॿिन्ही पासनि खां वढियल हो ऐं तमामु सुकल हो। उन चयो त हे जेको बुंड पियो आहे इहो यकदमि साओ थिए ऐं मेवो पैदा करे त पोइ मां तव्हांखे सचो नबी करे मञींदुमि। उन सां उन जी न्याणी नंढड़ी उहा बि आई। महबूब करीम अलैहिस्सलाम जो इहो मौजो हो। सो यकदमि उहो बुंड जेको साओ थी पियो उहो को अंब जो हो, उन में अंब पैदा थी विया, को अंब किरियो, छो त मौजो हो। मौजो यकदमि थींदो आहे। मुंहिंजा साईं जीअं अंब किरियो तीअं उनजी जेका नंढी न्याणी आई उन उहो अंब खणी खाधो, जीअं खाधे तीअं यकदमि हुनजे पेट में ॿार थी वियो ऐं उते ई किरी ऐं ॿार ॼणे जेको ॼाओ त उहो अछी ॾाढी साओ। चवनि था ईअं रिवायती ॻाल्हियूं आहिनि, सीना बसीना सुगड़नि खां ॿुधियूं आहिनि त उहो हज़रत नूह अलैहिस्सलाम हज़रत शीस अलैहिस्सलाम जे लाइ के चवंदा आहिनि त उन जो उमती हो। महबूब करीम जी तारीफ़ ॿुधी उनखे अर्ज़ु कयो त मां इन आख़िर ज़मा पैगम्बर जी ज़ियारत कयां। पोइ हुनजी जेका हयाती कुझु बि 2-3 मिंट हुनखे अॻे उहा हयाती पोइते जे लाइ रखी उनखे अॻ में मारियो वियो, जेको वरी हिते पैदा थियो महबूब करीम जी ज़ियारत कयईं। पर उहो जेको बादशाह हो उहो दाऊं करणु लॻो त हे छा, एॾो जादू जो नंढी मासूम ॿारड़ी जेका आई उन ॿार कीअं ॼणियो। हाणे उहो जेको ॼाओ न उहो पियो नाने खे सम्झाए, चवेसि पियो त जॾहिं हीअं नादी दिना करे यानी जॾहिं हीअं नंढी धीअ न करे, नंढी धीअ बि को ॿार ॼणे सघंदी आहे छा? जॾहिं हीअं नादी दिना करे, जॾहिं हीअं नंढी धीअ न करे तनाना चवेसि पई त नाना दादरना ध्यानु धारना तिर किट किट त रोक किट किट पछम ही मधम पछाण ही मोहम्मद पछम ही मंधम सोच सुरतार थी सोच इहो सरदार थी वाजो पखवा त दादरो बि मिली वाह जो बख़्ता तुंहिंजो जो आधार न बि मिली हाणे कुल मां ॻाए वठ मज़ो वरियाम चए। चयसि त हाणे कलमा ॻाए वठ मज़ो वरियाम चए। इहो आख़िरी ज़मा पैगम्बर थी, इन जे कलमो पढ़ी मज़ो वठ। सो हुनुर साईं इन खे चइबो आहे। माना ॿाहिरों जेको आहे सो उस्ताद पियो शागिर्द खे राग करणु सेखारे, जेके बि हुनजा साज़ आहे उहे हलाए उन्हनि सां गॾु पोइ चवेसि पियो त हाणे तूं ॻाए। ऐं हेॾऊं उहो पंहिंजो जेको ॾोहिटो हो उहो नाने खे पियो सम्झाए। जंहिं महिल पाक को निकितल आहे त ॾोहिटी थी नानी खे सम्झाए। अस्सलाम वालेकुम।